महसूस नथो थे। याने नंढड़ो बार मिट्टी जा रांदीका ठाहींदो आ, ओहो बिना मकसद जे कोन ठाहींदो आ। तो असां जेॾो 6 फुटन जो इंसान छा मुझे अल्लाह कहे बिना मकसद जे पैदा कयो। तवज्जो कयो मुंहिंजा दोस्तों, ये जेको पैसन पैसन जो मामला थोड़ो कुंड साइड ते कयो। ए मोहब्बत जो ऐं प्यार जो उहे ॻाल्हियूं आहिनि जंहिं ॻाल्हियुनि करण सां अल्लाह भी मिलंदो आहे, अल्लाह जो महबूब भी मिलंदो आहे। सुने लतीफ सरकार फरमायो त मां दी थी न मारोई मां दी थी न मारोई तुझो अल्लाह जो आहे सवन वरन जा दुखड़ा हिक लहज़े मंजिल आहे उहो ई मालिक आहे जेको माग पहुंचाई दुई मारुई। ऐ मुझा दोस्त अजीज अल्लाह जी ज़ात हेडो 6 फुटन जो इंसान बिना मकसद जे कोन बनायो आ। अल्लाह जी ज़ात इन 6 फुटन जे इंसान खे रुगो इन जे ला कोन बनायो आ त तू मुझी इबादत कर, तू रुगी रोजा रख, तू रुगी हज कर, तू रुगी नमाजू पढ़। न न ओ मुझा दोस्त अल्लाह जे दीन के बुधण जी ऐं समझण जी कोशिश कयो। अल्लाह जे ज़ात के तुझे असा जे इबादतुन जी परवाह नाहे। मुझे अल्लाह जी इबादत करण लाए मलाइक खोड़हन आधी रात जो उठी करे आज़माए ॾिसंदो कर। रात जा पूरा जेॾी महिल 12 थी वञन कंहिं वण जे हेठां वञी वेहंदो कर। जॾहिं रात जा पूरा 12 थियन अचानक तू ॾिसंदे त वणन मां अल्लाह जे ज़िक्र जा आवाज़ शुरू थी वेंदा आहिनि। आधी रात जो टाइम हुंदो आ, वणन में वेठल पखी उन्हन वट वाच कान हुंदी आ, मोबाइल कान हुंदी आ। हिकड़ी रात जाग त लगई भाग। आज़माए ॾिस मुसलमान, आज़माए ॾिस हिकड़े वण जे हेठां वेही जा कंहिं रबन ऐं छबर जे भर में वेही नज़र तोखे कुछ भी न अचे निहारी दो वञ। कलाक पूरो थींदो वरी अजीब अजीब आवाज ॿुधण में ईंदा। 2-3 मिनट हलंदा वरी ख़ामोशी, वरी कलाक पूरो थींदो वरी अजीब अजीब आवाज ॿुधण में ईंदा। इहो सब कुछ छाहे? मुंहिंजो अल्लाह फरमाए थो व मिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही वलाकिन ला तफ्तहून तस्बीहहुम। ऐ मुझा बानड़ा, ऐ मुझा बाना, ऐ मुझा बाना मां अल्लाह जे इन नंढड़ी नंढड़ी मखलूक दे निहार जेका तोखे नजर भी नथी अचे। जनके वेहण ला मां अल्लाह वॾा घर भी कोन ॾिना आहिनि। जनके गर्मीअ खां बचण जे लाइ मां अल्लाह एसी बंगला कोन ॾिना आहिनि। जनके सफ़र करण जे लाइ मां अल्लाह गाॾियूं कोन ॾिनियूं आहिनि। मुंहिंजो बेनियाज़ रब थो फरमाए ऐ मुंहिंजा बाना ज़रा गौर त कर। जनके वेहण जे लाइ वण जी टारड़ी ॾिनी थम, सुम्हण जे लाइ उहा टारड़ी उन्हनि जे लाइ पेरड़ा रखियो वेठा हूंदा आहिनि। उन वेठल पेरनि ते निंड कंदा आहिनि। ऐ मुंहिंजा बाना तूं गौर त कर, तुंहिंजो अल्लाह उहो आ जेको वण जे टारड़ीअ ते वेठल पखीअ खे निंड में किरण कोन ॾींदो आ। ओहो रब तुंहिंजी कीअं हिफ़ाज़त कंदो आ।
मुझो बेनियाज रब तो फरमाए ऐ इंसान ना शुक्र न थी, ऐ इंसान ना शुक्र न थी। उन पखड़न दे निहार उन पखन के मां अल्लाह अनन जू पलियूं कोन ॾिनियूं हन, ज़मीन उन जा एकड़ कोन ॾिना हन। रब चवे थो पाण दे निहार तुझे रब तोखे छा छा कोन ॾिनो। ऐ इंसान उहो चुंब में चुगण वारो पखी, चुंब में चुगण वारो पखी, नंढड़ी गुजी रखण वारो पखी। अल्लाह जी हमदो सना करण में काई कसर कोन छॾींदो आ। केॾो बि ओ जाॻियल हुजे कलाक पूरो थींदो आ, रब जो ज़िक्र कंदो आ। मगर ऐ इंसान मुंहिंजो रब तो फरमाए उन पखिन दे निहारे वरी पाण दे निहार, पो फैसलो कर त मुझे बेनियाज रब तो सां वधीक प्यार कयो आ या इन पखिन सां वधीक प्यार कयो आ। मुझा दोस्त ये जेका अल्लाह जी कायनात जुड़ियल ये महज ये जुड़ियल नाहे, ये वडी अल्लाह जी हिकमतुन सां जुड़ियल हाय। उथी आधी रात पखी लात लवने, उथी आधी रात पखी लात लवने, पंहिंजे मालिक जो वेठा ज़िक्र कने। ॾिस उथी आधी रात पखी वक्त बेवक्त पुकारन था, असा इंसानन के उथारन था। पखी वक्त बेवक्त पुकारन था, असा इंसानन के उथारन था। कयो नजर सभिने निहारन था, कयो नजर सभिने निहारन था। चवन हाय हाय बोड़ा की न बुधने, उथी आधी रात। ऐ मुझा मुसलमान भा मुझो अल्लाह तो फरमाए ऐ मुझा बाना इन पखिन के सुणो त बनायो थम, पर कंहिंजे लाइ जेॾी महिल दिल चवई ॿोली दड़ तितर जो शिकार करे पंहिंजो पेट भरींदो हा, मां रब तोखे मोकल ॾेई छॾी आ। जेॾी महिल तुंहिंजी दिल चवे ॿोली दड़ गेरे जो शिकार करे पंहिंजो पेट भरींदो आ, मां अल्लाह तोखे मनो कान कई आ। तनूर के मारे खाईंदो आ, नीरग के मारे खाईंदो आ। अल्लाह फरमाए तो हिकड़ी हिकड़ी शय ऐ मुझा बाना मां तो रब तुझे ला पैदा कईया, जेका तुझे ला पैदा कईया ओहा ॾिस त मां बेनियाज़ रब जो कीअं ज़िक्रो फिक्र करे रही आ। ऐ मुझा बाना तोखे त मां अल्लाह पंहिंजे याद ला पैदा कयो आ। पंहिंजे याद ला उहा याद कहिड़ी आ अज़ीज़ा ने मन, उहा याद कहिड़ी आ। इहो ई जुमलो अॼु मां खोले बयान करण थो चाहियां। अल्लाह जे पाक क़ुरान मां उहा कहिड़ी याद आ जेका अल्लाह खे ॾाढी वणंदी आ, ऐं उहो कहिड़ो अमल आ जॾहिं फर्श ते बानो कंदो आ त मुंहिंजो रब नाराज़ थींदो आ, अल्लाह नाराज़ थींदो आ। उहो कहिड़ो अमल आ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जॾहिं हिन फर्श ते बानो झगड़ो कंदो आ, झेड़ो कंदो आ, फसाद कंदो आ, मुझो बेनियाज़ रब कुरान करीम में फरमाईंदो आ त मलाइका अर्ज़ कंदा हन ओ मुझा करीम रब, ओ असांजा सुहिणा करीम रब, जॾहिं तो इंसान के बनायो पे मुझा मौला करीम असां अर्ज़ कयो मई युफ्सिदु फीहा व यस्फिकु दिमा,
ओ मुझा करीम रब हे फसादी इंसान हे झेड़ा कड़ इंसान हे जमीन ते अची फसाद कंदो हे जमीन ते अची झगड़ा झेड़ा कंदो नंढड़िन गालिन ता इंसानन जो खून वहाईंदो तो अल्लाह के विसारे छॾींदो कदे जमीन जे बारे ता कदे पिलाट जे टुकड़े ता कदे नंढड़ी अना परस्ती ता मुझे रब फरमायो जदे जमीन ते मुझो बानो झेड़ो कंदो आ मलाइका चवंदा हन मौला ए तुझो फसादी बानो दिस पर अल्लाह तो फरमाए जदे मुझो बांधड़ो इन जमीन ते जिक्र जी महफिल सजाईंदो आ गरीबन के खाधो खाराईंदो आ यतीमन जी सार लहंदो आ तमा अल्लाह मलाइकन के चवंदो हा ओ मुझा मलाइको फसादी कंदे त ॾिठव पर मुझे फर्श दे निहारियो मुझा बानड़ा कीअं गरीबन जी खिदमत प्या कर ऐ मुसलमान नमाज तफसील से हजरत अल्लामा मौलाना क़िबला सईद मोहम्मद रफीक साहब बुधायो लेकिन नमाज उन वक्त कबूल थींदी आ जॾहिं इंसान मुसलमान होंदो आ मुसलमान ॾाढी परे जी ॻाल्हि आ अॼु अचो त असां तव्हां अंदाज़ो लॻायूं त असां इंसान आहियूं या इंसान ई कोन आहियूं मुसलमान बाद जी ॻाल्हि आ पहिरीं इंसान थियणो आ इंसान छाखे चइबो ऐ मुझा दोस्त इंसान उन समा वरतला उन सजी माना मोहब्बत इंसान जी जिंदगी जो मकसद प्यार अल्लाह जी जात फरमाए थी ऐ मुझा बाना तू मुझे मखलूक सा प्यार कर त मां रब तो सा प्यार अल्लाह फरमाए तो बाना तू मुझे मखलूक जरा प्यार दे निहार कुरान जी जेका आयत पढ़म मुझे महबूब मदीने जे मीर फरमायो रस्तो वठो थो वनी रस्तो वठो थो वनी टे नमाज़ूं टाइम थियो टई नमाज़ूं पढ़ियूं थई पंज नमाज़ूं रस्ते में आयूं पंज ही नमाज़ूं पढ़ियूं थई इनन जो सवाब जरूर तोखे मिलंदो पर रस्ते में हिकड़ो कंडो लगो पयो हो छा पयो हो कंडो उभो लगो पयो हो रुगी तुझे दिल में ख्याल आयो रुगी तुझे दिल में ख्याल आयो हे कंडो सिधो लगो पयो आ इन कंडे के खणी पासे ते उछलाया मता अल्लाह जे कहे बांधड़े के पैर में लगी पवे मता उन जो खून वही वने भला इहो इरादो कर मता कहे बचड़ी वाल जे गाड़ी खे लगे उन जी गाड़ी पंचर थी पवे हे गरीब बचड़ी वाल मता परेशान थी वने मुझे मदीने जे साईं फरमायो इंसान जे खिदमत जे नियत सा इंसान जे प्यार जे नियत सा हिकड़ो कंडो खणी रस्ते मां परे कये पंजन नमाज़ुन जो सवाब त तोखे जरूर मिलंदो पर इन हिकड़े कंडे जे पासे करण जो जेको सवाब मिलंदो ओहो समय नमाज़ुन खां भी ज्यादा हूंदो आए मुसलमान जॾहिं मुसलमान जे खैर जे ला कम कंदो आ जॾहिं मुसलमान जे भलाई ला कम कंदो आ मुझो अल्लाह भी राजी थींदो आ मुझो मदीने जो घोट भी राजी थींदो आ याद रख मुझा दोस्त अजीज मुझो बेनियाज रब पंहिंजे पाक कुरान करीम में फरमायो अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल मुझो बेनियाज रब मुझो सुनो करीम रब पंहिंजे पाक कुरान करीम जे अंदर पंहिंजे पाक कुरान करीम जे अंदर तोखे ॿुधाए रहियो आ ऐ मुंहिंजा बाना तुंहिंजी ज़िंदगी बि मां अल्लाह जे अख़्तियार में आ तुंहिंजो मौत बि मां अल्लाह जे अख़्तियार में आ जेसी मां अल्लाह चाहींदुसि तेसी दुनिया में हलंदे रहंदे जे
जेडी मल मां खुदा तोखे घुराइण चाहींदुसि दुनिया जी काई ताकत तोखे रोके कान सघंदी, दुनिया तोखे बचाए कान सघंदी। मुझो अल्लाह तो फरमाए मुझा बाना नाज तो उन ते कबो आ जेका पंहिंजी मिल्कियत हूंदी आ, नाज उन ते कबो आ जेका ज़ाती शय हूंदी आ। अल्लाह फरमाए तो इन जिंदगी ते नाज कीअं थो करी, हे त तुंहिंजी कान्हे मां रब जी तो वट अमानत। मुसलमान गौर कर, नाज उन ते कबो आ जेका ज़ाती मिल्कियत हूंदी आ, जेका पंहिंजी शय न हूंदी आ। अदा ओ धारी शय ते भी कदे नाज कबो आ? जवाब दियो। जेको ओ धारी ते नाज कंदो आ उनके चइबो आहे केडो बेवकूफ आ, परायन शयन ते वते तो ढेग कंदो, पंहिंजी हुजे। अदा इहा हकीकत आ न। मां बहराड़ी जे लिहाज़ त सफ़ा हेठी बोली थो ॻाल्हायां, ता त मुंहिंजा मारूअड़ा समझी वठन। ऐं मुंहिंजा दोस्त, अल्लाह जो क़ुरान सचो आ, अल्लाह जो कुरान सचो आ। मुझो बेनियाज़ रब पंहिंजे सुहिणे कुरान करीम में ॿुधाए पियो, ऐ मुंहिंजा बाना नाज़ पंहिंजी शइ ते कबो आ। जंहिं जवानीअ ते नाज़ कयो थई, इहा जवानी तुंहिंजी नाहे। तोखा वधीक जवान मां अल्लाह दुनिया में पैदा फरमाया, उन्हनि खे टंगू गिनी दे ज़मीन ते हलंदे ॾिठुई या न ॾिठुई। अगर हुस्न ते नाज़ तो करी, मुझो अल्लाह तो फरमाए केतराई हसीन पैदा कयम, वञी मुकामन जो चक्कर ॾेया अॼु मिठड़ीअ जो ढेर लगा पया। अगर दौलत ते नाज़ तो करी त उजड़ गए वो बाग जिनके लाख माली थे। सिकंदर जब दुनिया से गया तो दोनों हाथ खाली थे। मुझो अल्लाह फरमाए तो अगर तो दौलत ते नाज कयो त इहा दौलत जेका जो तो वटा पंहिंजे अबे दे निहार काथे सुतो पयो आ, ॾाॾे दे निहार काथे सुतो पयो आ, पड़दादे दे निहार ज़मीन भी सागी आ, ॾींहुं भी सागियो आ, सिज भी सागियो आ, मखलूक मट भी रहे थी। कोई आता है कोई जाता है, अरे महफिल का रंग वही है, साकी की नवाजिश जारी है, मेहमान बदलते रहते हैं। याद रखी चल मुसलमान, इन जमीन जे तख्ते ते हर को मेहमान बणजी आयो आ। तू भी मेहमान, असा भी मेहमान, अग्या मेहमान अचे वरी खाई पी हलिया वया। अज तू असा भी सुभाणे हलिया वीदासी, वरी के में अची मेहमान थींदा। अल्लाह जे कुदरत जो दस्तरखान ज़मीन विछाई पई आ, इहा हलंदी रहंदी। मेहमान जो कम जे करे अखलाक सां रहंदो त मेज़बान खे वणंदो आ, पर जे मेहमान अड़ाईंदी कंदो आ त चो मेहमान जे पिते ते कॾहिं भी कोन पवंदो आ। गाल समझ में अचे थी? जेकर तवां असां वटि मेहमान अचे मेहमान थी इज्जत सां हुनखे हंध भी विछालियो, मानड़ी भी खारायो, ऐं उथी वञी पराओ बकर काहे अचे, ऐं जेको मेज़बान शरीफ हुजे जेॾी महिल उनखे ख़बर पए त अंदर सड़ंदो या न सड़ंदो, ईमानदारी सां जवाब ॾियो। चवंदुसि त जवान नाही, सिंधी ॿोली में चओ छा चवंदुसि त जवान नाही, तोखे हया न आयो, पंहिंजो त नाई पर मुंहिंजे इज्जत जो हया भी न कई। मां त इज्जत वारो माण्हू हुयुसि, मुझे तॾे ते आहे, मुझे तॾे जो त ख्याल करी। अदाया सची ॻाल्हि आहे। छा चवंदुसि त मेहरबान अॼु खां पोइ वरी मुझे तॾे ते न अचे। इज्जत वारो माण्हू ईअं चवंदो, लेकिन हे त मुझे करीम रब जो करम आहे। मुसलमान खुदा जो कसम, हे फर्श कंहिंजो आहे? चओ मुझे अल्लाह जो आहे। कंहिंजो फर्श आहे? हे त मुझे रब जो फर्श आहे। तो असांखे डर ॾियो वेठो आहे, चवे थो ऐ मुंहिंजा बाना तोखे पंहिंजो तॾो एतिरो प्यारो आहे, जे तूं शरीफ हई, जे तूं नेक हई, भलो इंसान है, त लोफर के पंहिंजे तॾे ते बर्दाश्त नथो करी। अगर अची का लुचाई करे चवी तो मेहरबान वरी न अचिजा, रब फरमाए थो मुझे तॾे ते मुझे फर्श ते वेही करे माना तू छा छा नथो करी। हे त मां रब जी कुर्बदारी आ जो तोखे तड़े को नथो कढा। अगर मां खुदा चाहियां त मां अल्लाह एतिरो ताकतवर हां जो नमरूद खुदाई जी दावा कई हुई। मां अल्लाह जे ज़ात हिकड़े
मंडे मच्छर खे हुकुम ॾिनो, जंहिंखे टंग बि हिकिड़ी हुई, जंहिंखे पर बि हिकिड़ो हुयो, मां अल्लाह हुकुम ॾिनो हे जेको मां अल्लाह जे हुजण जी दावा थो करे इन जे नक मां घिड़ी वञ। रब तो चवे गौर कर मां खुदा उहो बेनियाज़। नमरूद जी मता गाल न बुधी हुजे। हजरत इब्राहिम खलीलुल्लाह जे दौर में वो नमरूद पाण खे अल्लाह सदाईंदो हो, दावा पियो करे, लेकिन हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम सां जॾहिं अल्लाह जे नबी महबूब सां जॾहिं मुंहिंजा दोस्त तकलीफ़ूं ॾियण शुरू कई, मुंहिंजे अल्लाह आशिक पाण ते सहंदो आहे, महबूब ते कख बि कोन सहंदो आहे। मुझे बेनियाज़ रब हिक मंडे मच्छर के हुक्म कयो, ओहो नक मां घिड़ी वयो। जॾहिं हिते अची पहुतो केॾो बि ओजागो हूंदो आहे, मच्छर रुॻी नक में ईंदो आहे त हाल छा थी वेंदो आहे, अंदाज़ो आहे न, निंड फिटी वेंदी आहे। ऐं मुस्लमान रब चवे थो हे ॻाल्हियुनि जो मक़सद आहे त सोच तो असांजी हैसियत आहे कहिड़ी, हिक मच्छर जो मुक़ाबिलो नथा करे सघूं, मुंहिंजे रब जे आॾो ॾाढो नथी। अल्लाह सभ खां ॾाढो आहे, अल्लाह समद बेनियाज़ आहे, उन जे बेनियाज़ खे ललकार न, इहा तुंहिंजी ताक़त कहिड़ी आहे। क़ुरान तो चवे खुलकल इंसान ज़ईफ़ा, ऐं इंसान तूं त एतिरो कमज़ोर हुई, अम्मड़ जे पेट मों ॼाए त तोमें खाइण जी ताक़त न हुई। ए मां रब जो करम आहे जो तुंहिंजे अम्मड़ जे सीने में मां रब खीर पैदा कयो, न त बुख मरी वञी हा। अल्लाह फरमाए थो अम्मड़ जे सीने खां जॾहिं मथे आंदो मई, हे मां रब जो तो ते करम आहे जो तोखे ॾंदड़ा बि ॾिनमि, तुंहिंजे लाइ बेवात बि पैदा कयमि, न त बुख में मरी वञी। अल्लाह फरमाए थो मां अल्लाह तो ते करम कयो, तुंहिंजे टंगुर में ताक़त ॾिनमि, तुंहिंजे टंगुर खे कुवत वारो बनायमि, हलण जी तोखे तौफ़ीक़ ॾिनमि। अल्लाह फरमाए थो जेको ॾियण ते मालिक आहे हो खसण ते बि मालिक आहे, ख़बरदार। मुझो अल्लाह फरमाए तो ॾाढ न कर इंसान, इहा तुंहिंजी जवानी, इहो तुंहिंजो दाद, इहो तुंहिंजी दौलत, इहो तुंहिंजो हुस्न सदाईं न हलंदो। मुझो अल्लाह तो फरमाए मूं तोखे ॾिनो आहे न, जवानी ॾिनी थमई, इन जवानीअ जो सुहिणो इस्तेमाल कर, मां अल्लाह जो ज़िक्र कर, मां अल्लाह जे मखलूक जी ख़िदमत कर, इन जवानीअ जे ताक़त सां मुझे कमज़ोरनि जी ख़िदमत कर। अल्लाह फरमाए तो मूं तोखे ताक़त ॾिनी आहे, जवानी ॾिनी आहे, इन जवानीअ सां कहीं कमजोर को बडड़ीअ में बीठो आ, को कमजोर गाह जी भरी नथो हली सके, वञ रस्ते में उनखे जो चाचा मामा ॾाॾा या गाह जी भरड़ी मूंखे ॾे त मां थो तुंहिंजे पारो खणी हलां। अल्लाह जे इज़त जो कसम खणी तो तव्हांखे ॿुधायां, जॾहिं फर्श ते को ताक़त वारो कंहिं कमज़ोर जी मदद कंदो आहे, मुंहिंजो रब नाज़ करे चवंदो ओ जिब्राइल सभिनी मलाइकनि खे वठी होॾे खखड़ीअ जे इलाइक़े में त निहार, मां अल्लाह जेके ताक़त ॾिनी आहे उहो मुंहिंजे कमज़ोर जी कीअं मदद थो करे, जीअं न अॼु ज़मीन ते मुंहिंजे कमज़ोर जी हो ताक़तवर मदद थो करे, मां अल्लाह बि उन जी ईअं मदद कंदुसि। इन जाॾो केॾो बि ताक़तवर हूंदो, मां रब इन खे ताक़तवर बनाए छॾींदुसि। मुझा मुसलमान भा अल्लाह ताला फरमाए तो मुझा बाना मां अल्लाह जे कुदरतुन ऐं हिकमतुन के समझण जी कोशिश कर। ऐ मुझा मुसलमान भा अर्ज पे कम गाल मां गाल वने थी निकरंदी, मां अर्ज पे कयो मुझा दोस्त अजीज अल्लाह ताला जे जात बाबरकात वट मुझे करीम रब जे दरबार में इबादत के मुझा दोस्त अजीज वडी अहमियत हासिल, लेकिन इबादत खां वधीक अल्लाह जे जात के खिदमत वणदी। एकड़ो मिसाल दई हला, इन जो मतलब इहो ना है त तवां सा इबादत न कयो, इबादत भले कयो पर पहिरी अंदर में खिदमत जो जज्बो। जे कदे नमाज जुमे जेड़ो दी हुआ तवज्जो कजो, जुमे जेड़ो दी हुआ जुमे जे दी जी नमाज हली रही आ, इमाम जुमे जी नमाज पढ़ाए रहियो आ, फर्ज नमाज हली रही आ, बाहर दाहती वारो कयो मुखे बचायो, बाहर दाहती वारो कयो मुखे बचायो। हलंदड़ नमाज में जॾहिं कनन ते आवाज पयो तो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो हुक्म कहिड़ो आ, नमाज खे भञ, नमाज खे छॾे ॾे, वञ वञी इंसान जी जिंदगी बचा, हुन जी हिकड़ी जिंदगी बचा। मां रब क़ुरान में थो चवां वमल अहयाहा फकअन्नमा अहयन नास जमीआ।
मुझो बेनियाज़ रब पंहिंजे सुहिणे कुरान करीम में फरमाईंदो आहे हिकिड़े इंसान जी अगर तो जिंदगी बचाए छॾी निमाज़ पढ़ी हाँ त हिकिड़ी निमाज़ जो सवाब मिले हाँ पर मुझे बाने जी जिंदगी बचाई थई मां रब कुरान करीम में ऐलान थो कयां त सजी कायनात जे जिंदगी बचाइण जेतिरो मां रब तोखे सवाब ॾेई रहियो हाँ। गाल समझ में अचे थी मुसलमानो यानी इबादत खां वधीक अल्लाह जे मखलूक जी खिदमत कमजोर ज़ईफ इंसान जी मदद वरी इन जे अपोजिट में कुरान जी भी आयत भी बुध मुझो बेनियाज़ रब फरमाए थो वमन क़तलहु फकअन्नमा क़तलन नास जमीआ मता ये सोची त सजण साईं जे दरड़े जो गुलाम राज पर आशिक ताहिरी पंहिंजे तरफां ॻाल्हाए वियो न मुंहिंजा भा अल्लाह जे पाक कुरान करीम जी तिलावत पियो कयां पंहिंजे दिल खां पुछ तरफ़ जो कुरान सचो आहे या नाहे अगर दिल चवे थी तरफ़ जो कुरान सचो आ त वक्त थई मुंहिंजा दोस्त रुगी पाण के तब्दील करण तुंहिंजो कम आ तुंहिंजे गुनाहन के बख्शण मुझे करीम रब जो कम्मा अल्लाह फरमाए तो वमन क़तलहु फकअन्नमा क़तलन नास जमीआ अगर कहीं शख्स नाजायज अगर कहीं शख्स बेकसूर कहीं इंसान जो हिकड़ो कत्ल कयो मां रब कुरान करीम में तो फरमाया तो ऐ इंसान अगर तो मोटरसाइकिल जे करे कंहिंखे गोली हणी छॾी पंहिंजे अना जे करे कंहिंखे गोली हणी छॾी ज़मीन जे बारे जे करे कंहिंखे गोली हणी छॾी तुंहिंजी ॻाल्हि न मञे कंहिंखे गोली हणी छॾी अल्लाह जो क़ुरान करीम ॿुधाए रहियो आहे तो हिकिड़ो क़त्ल न कयो तो पूरी इंसानियत जो क़त्ल करे छॾियो मुंहिंजो अल्लाह तो फरमाए इहा जवानी तुंहिंजी सदाईं कान हलंदी इहो ज़ोर तुंहिंजो सदाईं कोन हलंदो मां बेनियाज़ रब ओहो हाँ जॾहिं तुझा हथड़ा कम छॾे वींदा जॾहिं तुझूं टंगूं कम छॾे वींदियूं जॾहिं तुझा दंद वात में न हूंदा हिकिड़े गिरह जे लाइ मोहताज थींदे जो सोच त मां अल्लाह उन वक्त तोखे सज़ा ॾियां त तूं मां रब जे आॾो छा कुछी सघंदे ऐ मुझा दोस्त दुनिया जे अंदर इंसान के अल्लाह इंसान जे मारण ला कोन बनायो ईज़ा ॾियण ला कोन बनायो खास करे ऐ मुझा दोस्त गौर सां ॿुध खास करे जेको न गरीब हुजे मिस्कीन हुजे खुदा जे वास्ते उन सां त कड़ो बि न ॻाल्हाइजे खुदा जो वास्तो थई उन सां कड़ो बि न ॻाल्हाइजे छो त मुंहिंजे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ज़ाहिरी हयात तय्यबह जे अंदर 63 सालन जे अंदर पंहिंजे गुलाम खे कॾहिं दड़को भी कोन ॾिनो मुझे मदीने जे साईं फरमायो मुझे मदीने जे साईं फरमायो कमजोर इंसान जे बद दुआ खां टिजंदा कयो गरीब इंसान जे बद दुआ खां टिजंदा कयो हिकड़े मिनट जे ला गौर कर जियां ठटे शहर जे भर में नाज़िम जोखियो जो मुंहिंजा दोस्त अजीज जंहिं बेदर्दीअ सां क़त्ल कयो वियो आहे वञण वारो त वियो हलियो अज़ियतूं सहण वारो त सही वियो उन जूं मासूम न्याणियूं जेके आहो पुकार करे रहियूं हन ॿुधाए त ख़ुदा जे अज़ाब खे दावत आहे या नाहे जवाब ॾियो हिकड़ी औरत हुई कमजोर हुई ज़ईफ हुई पुटड़ो न हुयो न्याणियूं न हुयूं औलाद को न हो कंहिं अमीर जे घर जे भर में उन जी गरीबाणी झूपड़ी लॻल हुई अमीर खे अल्लाह अमीर बनायो
आयो उन पांजा बंगला ठहराए छड़िया मुझा दोस्त अजीज उन अमीर के मुशीरन सलाह दिनी हेडन बंगुलन जे भर में इन गरीबियाणी जी झूपड़ी मुनासिब कोने रईस इन झूपड़ी के ड्राथो वने रईस चयो इन गरीबियाणी के मुआवजो दई ड्राहे छड़ियो मुशीर आया अल्लाह जी बानी ही मुआवजो वठ बनी बेहद घड़ो ठाहे उन गरीबियाणी चयो ऐ अल्लाह जा बानो इन झपजू पिड़िया में इन मनहड़े में मुझे अबे अम्मा जू यादू मुखे ताजियूं थींदियूं हन मुझे मुर्स जी जिंदगी मुखे याद इंदिया इन झूपड़िया में मुखे बाहर न कढो मां मरी वञा मुझो पोया कोई कोने जिया बणे वधी कजो फिलहाल मुखे बाग बंगला कोन खपन अल्लाह जी कुदरत दे निहार ओहार वेचारी कुराड़ी मिटन माइटन अजीजन करीबन दे घुमण वैया पुठिया मुझा दोस्त अजीज उन अमीर मानू जे वडेरे जे रईस मुशीरन उन गरीब जी झूपड़ी ड्राहे छड़ी उते बिल्डोजर घुमाए करे ट्रैक्टर घुमाए करे नीह बिन में दीवारियों खणी छड़ियूं जिया ओहा कुराड़ी आई बोलींदी वते त मुझा कखावा घर रखा दे वया मुझा कखावा घर रखा दे वया दौलतमंद मानू उन जा मुशीर निहारे मुरकी रहा ओ कुराड़ी तोखे पैसा दिनासी न पई वठी हाने गोल त तुझी झूपड़ी काथे आ जदे किथे भी नजर कान आई गौर कजा अर्श दे निहारे चवे थी ओ मुझा मौला ओ मुझा करीम रब आऊं त कमजोर ज़ईफ इंसानड़ी जेस तई घर में मौजूद हुयस मुझे झूपड़िया के कहे हथड़ो भी कोन पेला थो मौला हाने मां कान हुयस ए झूपड़ी रही वई रब के थी चवे मौला मां त कान हुयस बुधाए त तुझी जात हुई या कान हुई बस औरत बेचारी दाह कई ओडा अल्लाह जे जात जे कुदरत के जलाल आयो जो त मदीने जे मीर फरमायो जे दाह खां ड्रिजदा कजो जॾहिं मज़लूम फर्श ते दाह कदो आ त अल्लाह तो फरमाए त अर्श मुझो हिली वेंदो आ ड्रिजो गरीब जे दाह खां मिस्कीन जे बद दुआ खां ड्रिजो छो त उहो जॾहिं न ॾिसंदो त मुंहिंजी पुलिस बि नथी ॿुधे इलाइक़े जो रईस बि नथो ॿुधे माण्हू बि सभु वॾेरे जे पासे मुंहिंजो कोई नाहे छा कंदो रोई चवंदो मुंहिंजा अल्लाह साईं भला ॿियो त को मुंहिंजो नाहे छा तूं बि मुंहिंजो कोन आहीं जॾहिं न पंहिंजे रब खे ईअं दाह ॾींदो आहे त उन जी दाह अर्श ॾारींदी अथई ख़ुदा जे इज़त जो कसम खणी थो चवां मुस्लमान उन मिस्कीन जी दाह अर्श खे ॾारींदी आहे मदीने जे ताजदार फरमायो अल्लाह जो अर्श हिली वेंदो आहे अल्लाह मीकाईल खे हुकुम कयो उन जो उन टाइम ते ज़िलज़िलो आयो काॾे विया उहे बंगला काॾे विया उहे महल काॾे वयूं उहे माड़ियूं उहे महल माड़ियूं त वयूं पर जेके अंदर वेठा हा उन्हनि मां बि रब कंहिंखे जीअण जो हक़ अता ऐ मुझा दोस्त अजीज अल्लाह जे ज़ात खां टिजदा कयो खुदा जो खौफ रखो ऐं जेको न अल्लाह जो खौफ रखंदो आहे जेको न खुदा जे खौफ में जिंदगी गुजारींदो आहे खुदा ईअं थोरी चयो आहे त मूंखां टिजण वारा तूं ज़मींदार न थी खुदा ईअं थोरी चयो आहे त जेको मूंखां टिजंदो आहे उहो अमीर न हूंदो आहे खुदा ईअं थोरी चयो आहे त जेको मूंखां टिजंदो आहे उहो रईस कोन हूंदो आहे जेको मूंखां टिजंदो आहे उहो ऑफिसर न ईअं नाहे मुंहिंजा दोस्त अजीज अल्लाह फरमाए थो ऐ मुझा बान्हा मां अल्लाह जेतरी तोखे इज्जत ॾिनी आहे मां रब जो हक़ भी ओतिरो तुंहिंजे मथां वधीक दोस्तो पंहिंजे अंदर में झाती पायो हिकड़े पुट खे 10,000 ॾेई मोकिलियूं था हिकड़े पुट खे 5,000 ॾेई मोकिलियूं था हिकड़े पुट खे 200 रुपया ॾेई मोकिलियूं था खुदा जे वास्ते ईमानदारी सां जवाब ॾियो जॾहिं टई पुट शाम जो मोटंदा 200 वारे खां 200 जो हिसाब वठबो जवाब ॾियो कोन था ॻाल्हायो जवाब ॾियो 5,000 वारे खां 5,000 जो हिसाब वठबो बाबा काॾे खपाई
दहन वारे को दहन जो हिसाब वठबो न। ऐ खुदा जा बाना अगर तोखे खुदा जवानी दिनी आ त सोच जवानी तुझी काने अल्लाह तोखे दिनी आ। इन जवानी था डाढ़ न कर, खुदा तोखां जरूर पुछंदो त मूं तोखे दिनी छा कई। अगर खुदा तोखे हुस्न दिनो आ त इन हुस्न जो नाजायज इस्तेमाल न कर। तोखां वधीक हसीन मुकाम में ढेर मिट्टी जे हेठों पया हन। अल्लाह फरमाए तो हिकड़े ॾींहुं पुछंदो मई त मूं रब तोखे जो हुस्न दिनो इन हुस्न खे तो कीअं इस्तेमाल कयो। अगर मां अल्लाह तोखे इलाइके जो अमीर बनायो आ, इज्जत दिनी आ, त मुंहिंजो रब तो फरमाए मां रब तोखे इज्जत दिनी आ इन जे लाइ त तूं हिन इलाइके खे अज़ीम खां अज़ीम बनाए। कसम खुदा जो खणी तो चवां, जेॾी महिल फ़ैसिलो करण वारो रब जो क़ुरान मुस्तफ़ा जी हदीस ॿुधो, जॾहिं फ़ैसिलो करण वारो हक़ जो फ़ैसिलो कंदो आ, हिकिड़े पासे अबे जो पुटु भाउ हूंदो आ, हिकिड़े पासे जानी जिगर दुश्मन हूंदो आ, पर जॾहिं फ़ैसिलो हक़ जो कंदो आ, भाउ जे ख़िलाफ़ आयो ऐलान कंदो त ही मुंहिंजे भाउ जे हक़ में फ़ैसिलो नाहे, हे मुंहिंजे भाउ ॾोही आ। मुंहिंजो मदीने जो साईं तो फरमाए 1000 सालनि जी इबादत हिकिड़े पासे उन जे हिकिड़े फ़ैसिले जे करे रब हुन खे एतिरो अजर अता फरमाए छॾींदो। मुझे दोस्तों इंसाफ सां फैसलो करण, हक कायम करण मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी सुन्नता। अचो त हिन धरती के अमन वारो बनायो, अचो त हिन धरती के प्यार वारो बनायो। हिक बे के कत्ल करण, हिक बे सां झेड़ो करण कुछ कोन थींदो। मुसलमानो याद रखी छड़ियो, इन अजल अल्लाह इज़ा जा ला युअखर। जंहिंजी जिंदगी जो ॾींहों खुदा जे तरफ खां पूरो थियो उनके बचाए कोई न थो सके, ऐं जंहिंखे खुदा बचाइण चाहे उनखे मारे कोई न थो सके। इहो मुंहिंजे बेनियाज़ रब जो अख्तियार आहे। अचो त पाण गॾिजी करे अल्लाह दरबार में तौबा करे ऐं खुदा खे राज़ी कयूं। अचो त पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे अदल खे त ॾिसूं। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, जॾहिं मुंहिंजो मदीने जो मीर चो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अम्मा आमिना जे वजूद मां आयो आ। अम्मा ताई हलीमा मुझे करीम मुस्तफ़ा के पांजे हथड़न में खयो आ, त मुझे करीम मुस्तफ़ा के हथड़न में खणी करे अम्मा हलीमा सादिया मुझे हुजूर के छाती सां लातो आ। तवज्जो कजो, सजे पासे जो खीर मुझे मदीने जे मीर पीतो आ, जॾहिं खबे पासे मुझे हुजूर के कंदिया त मुझो आका मुंह भी कोन लाइंदो आ। हिकड़ो ॾींहुं न जेतिरी साल या महीना मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अम्मा हलीमा जो खीर पीतो उन हिकड़े ही पासे मां पींदो हुयो, ॿिए पासे मुंह कोन कंदो हुयो। अचण सां मुझे मुस्तफ़ा कायनात के ॿुधायो, पंहिंजे उम्मत के ॿुधायो, ओ मां मुस्तफ़ा जा दीवानो, ओ मां मुस्तफ़ा जा गुलामो आशिको, याद रखी छॾिजो तव्हां जो सुहिणो नबी जीअं दुनिया में आयो आ पंहिंजो हक़ खाधो आ, ॿिए जे हक़ जे क़रीब भी कोन वियो आ। बे पासे खीर कंहिंजो हक़ हो जो मुंहिंजे महबूब जे भाउ जो जवाब ॾियो कंहिंजो हक़ हो। ॻाल्हायो मुस्लमान भाउ, थोरो ॻाल्हायो। मुंहिंजे हुजूर जे भाउ जो हक़, मुंहिंजे मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अचण सां तो असांखे पैगाम ॾिनो त पंहिंजो हक़ इस्तेमाल कजो। भाउ मुस्लमान जे हक़ जे वेझो न वञिजो। जॾहिं न पंहिंजे मुस्लमान भाउ जे हक़ जे वेझो न वेंदऊ, अल्लाह खां डिॼंदऊ त मां मुस्तफ़ा जी सुन्नत पूरी थींदी, अल्लाह जो कुर्ब मिलंदो। दुनिया में तव्हां जे हक़ जे करीब को पखी भी रब अचण कोन ॾींदो। हक़ मां मुराद छा है? थोड़ो खोलिया बहराड़ी जो माहौल आहे। असां हक़ मां मुराद रुगी बुरी नज़र समझंदा हो, उहो त तमाम घटिया है। लेकिन अॻिते वध हक़ मां मुराद अगर को तुंहिंजे सीअ बने साहे लपो हणी पंहिंजे बने खे सोढ़ो न कजां। अगर तुंहिंजे पाणी वहण वारे वाटर सां अगर तुंहिंजी ज़मीन ॿिए जो रात जो पाणी हली रहियो आहे
तो जो गाह सुकी रहियो आहे इहो दिल में ख्याल न कजा त रात काठड़ी सा हेठों हेठों नंढड़ो सोराखो करे छड्या रात में मुझो बारो भरजी वींदो बारो त तुझो भरजी वींदो गाह भी तुझो साओ थी वींदो मैं भी तुझी खाईंदी लेकिन अर्शद निहारे सोच जा त मैं के गाह ॾियण त तुझे वस जी गाला पर मैं जो जर्रो हलाइण तुझे वस में नाहे उहो मुझे रब्बे जुल जलाल जे कुदरत जो कमाला। अल्लाह फरमाए थो कह मुसलमान भाव जे पानी जो इहो ज़रो भी चोरी न कजा कंहिंजी बुह जी भरी भी न खणजा न खणजा मता चवी त सो अजीब गाला जेडी महिल न असां कंहिंजी चोरी कंदा हूं बुह जी भरी खण ला भी पहिरीं तलाश कंदा हूं त को ॾिसे त कोन थो तवज्जो कयो को ॾिसे त कोन थो ऐं मुसलमान मखलूक खां डिॼी थो जंहिंजे हथ में कुछ भी कोने खुद कमजोर आ उन्हनि खां डिॼी थो न तुंहिंजो मौत उन्हनि जे हथ में न तुंहिंजी जिंदगी उन्हनि जे हथ में न तुंहिंजी हयाती उन्हनि जे हथ में उन्हनि खां डिॼी थो जेके तोखे नथा ॾिसनि उन्हनि खां डिॼी थो जेको तोखे ॾिसी रहियो आहे उन खां छो नथो डिॼी।